नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर में अॼु चहलम हज़रत इमाम हुसैन जे मातमी जलूस जेको सॼे मुल्क जियां ज़िले मटियारी जे शहर खंडो जे ॻोठ पनो साहिवाल खां निकितो, जेको प्यादल मटियारी ॾांहुं रवानो थियो, जेको मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदे खैबर में पहुतो, जिते न्याज़ इमाम हुसैन कयो ऐं वरी पंहिंजे सफ़र ॾांहुं रवां दवां थियो। काफ़िले जी अॻुवाणी कंदड़ हर हिकु शिया उलमा काउंसिल तालका मटियारी कई, जंहिंमें सदर तालिब हुसैन, सीनियर नायब सदर महमूद उर्स ख़ासि जनरल सेक्रेटरी सैयद अब्बास रियाज शाह ऐं जिन कई। काफ़िले जे अज़ादारनि जूं लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कंदे पंहिंजे मंज़िल ॾांहुं रवां दवां ऐं मातमी दस्तनि नवाखानी ते मातम हुसैन कयो ऐं शहीद करबला जे शहीदनि खे पुरसो ॾिनो। आख़िर में मटियारी पहुची इमाम बारगाह ज़ैनुल आबिदीन ते ख़त्म थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।